सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंधी ॿोली जी अहमियत ते ॻाल्हाईंदासीं। जेका सिंधी ॿोलीअ जी जेका हैसियत आलमी सतह ते तस्लीम थियल आहे उन बाबति खे ॼाण मुहैया कंदासीं। हाणे सिंधी ज़बान जेका आहे दुनिया जूं जेके 100 वॾियूं ज़बानूं आहिनि, वॾियूं ॿोलियूं आहिनि, उन्हनि में शामिल आहे। माना उहे ॿोलियूं जिन खे सभ खां वधीक माण्हू ॻाल्हाइनि था, उन्हनि में सिंधी ज़बान बि शामिल आहे। अंदाज़न 9 खां 10 करोड़ माण्हू जेके आहिनि से सिंधी ॻाल्हाइनि था सॼी दुनिया जे अंदरि। पाकिस्तान, सॼो पाकिस्तान, जंहिंमें सिंध, पंजाब, बलूचिस्तान, KPK में लखे माण्हू, करोड़े माण्हू सिंधी ज़बान ॻाल्हाइनि था। उन्हनि जी मादरी ज़बान आहे, राब्ते जी ज़बान आहे। अहिड़े नमूने भारत में गुजरात, महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली ऐं ॿिया केतिरा ई शहर आहिनि जिते सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी। सिंधी ॻाल्हाईंदड़ रहाइश पज़ीर आहिनि। इन सां गॾोगॾु भारत जा उहे हिसा जेकी क़दीम सिंध जे सरहदनि में शामिल रहिया आहिनि, गुजरात, कच्छ, काठियावाड़, राजस्थान, उते सिंधी आबादी वॾे अघ में रहंदड़ आहे, जिन जी पंहिंजी मादरी ज़बान सिंधी आहे। अहिड़े तरीक़े सां विच ओभर, यूरोप, अमेरिका, हांगकांग में हज़ारे न पर लखे सिंधी आबाद आहिनि, जिते हुननि पंहिंजी सुञाणप बरक़रार रखी आहे। हाणे सिंधी आलमी फ़हरिस्त में छो शामिल आहे? सिंध, पाकिस्तान ऐं भारत में लखे माण्हू सिंधी ॻाल्हाइनि था। मुतहदा अरब इमारात, बरतानिया, अमेरिका, हांगकांग में सिंधी कम्यूनिटीज़ जेका आहे उन्हनि पंहिंजी ज़बान खे ज़िंदा रखियो आहे। सिंधी ज़बान कल्चर जे हवाले सां तमामु रिच, शाहूकार ज़बान आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त जहिड़ा क्लासिकल शाइर ऐं वरी जदीद नसर सिंधी ज़बान खे वक़ार बख़्शे थो। सरकारी हैसियत में भारत में सिंधी शेड्यूल लैंग्वेज तौर तस्लीम थियल आहे, जॾहिं त पाकिस्तान में सिंध में तइलीम, मीडिया ऐं हुकूमत में वसी पैमाने ते सिंधी इस्तेमालु कई पई वञे। यूनिवर्सिटियुनि ताईं सिंधी ऐं उन में साइंसी इल्म, अदब, टेक्नोलॉजी बाबति मवाद मौजूदु आहे हिन ॿोली में। आलमी दर्जाबंदी छा आहे? उन में सिंधी ॿोली जी आलमी दर्जाबंदी ते किथे बीहे थी सिंधी ॿोली? इन में यूएल कैपिटलिस्ट जे 2025 जे सर्च या उन्हनि जो हिकिड़ो जेको कंदा आहिनि इंडेक्स ठाहींदा आहिनि, उन जे हवाले सां सिंधी दुनिया जे 100 वॾियुनि ज़बानुनि में हुननि चयो आहे त शामिल आहे। पीक लिस्टिस 225 सिंधीअ खे आलमी 100 ज़बानुनि जे फ़हरिस्त में जॻह ॾिनी वई आहे। विकीपीडिया आहे, सिंधी ज़बान दुनिया जी वॾियुनि ज़बानुनि जे विकीपीडिया ते फ़हरिस्त में मौजूदु आहे। हाणे अहमियत जेका उनजी तारीख़ी गहराई आहे, सिंधी दुनिया जी क़दीम तरीन ज़बानुनि मां हिकु आहे, जंहिंजूं पाड़ू वादी सिंध, सिंधू मातरी जे तहज़ीब में खुतल आहे। सिंधी ॿोली पाकिस्तान में वॾी मज़ाहिर बावजूदु पंहिंजो न सिर्फ़ु वजूदु ज़िंदा रखिया पर तरक़ी कई, अॻिते वधी आहे। हिते उर्दू, वरी भारत में हिंदी, अंग्रेज़ी जे दॿाउ बावजूदु सिंधी ज़बान तइलीम, अदब ऐं मीडिया में अॼु बि ज़िंदा आहे। सॼी दुनिया जा सिंधियुनि लाइ हीअ ज़बान विरसे ऐं लाॻापे जी अलामत आहे। सिंधी ज़बान खे दुनिया जे 100 वॾियुनि ज़बानुनि में शामिल हुजणु, सिंधी ज़बान जो दुनिया जी 100 ज़बानुनि में शामिल हुजणु सिर्फ़ु ॻाल्हाईंदड़नि जो तइदाद इहो न आहे, पर उन जी तारीख़ी अज़मत, सक़ाफ़ती ताक़त ऐं
सुञाणप उनजी अहमियत जो सबूत आहे। माना इहो न आहे त रुॻो ॻाल्हाइण जे करे ई जेको आहे सो ॻाल्हाईंदड़ जी तइदाद करे 100 वॾियुनि ज़ुबान में शामिल आहे, पर हुनजी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ी हैसियत आहे, सकाफ़ती ताक़त आहे ऐं सुञाणप हुनजी आलमी सतह ते तस्लीम थियल आहे। हाणे सिंधी ॿोली आलमी सतह ते सिर्फ़ु अहमियत हासिल रुॻो ॻाल्हाईंदड़ जे हवाले सां न, पर जदीद टेक्नोलॉजी जे हवाले सां चैट जीपीटी आहे, उनजे 95 खां 98 जेके ॿोलियुनि जी फ़हरिस्त आहे उन में सिंधी शामिल आहे। ऐं माइक्रोसॉफ्ट ऐं गूगल ॿिन्ही सिंधियुनि खे पंहिंजी शुरूआती 102 ॿोलियुनि में शामिल रखियो आहे, जंहिंसां सिंधीअ खे आलमी डिजिटल प्लेटफॉर्म्स ते जॻह मिली आहे। हाणे चैट जीपीटी हाणे 95+ ॿोलियुनि में ॻाल्हाए सघिजे थो चैट जीपीटी ते, जिन में सिंधी ॿोली बि शामिल आहे। हीअ इन ॻाल्हि जो सबूत आहे त सिंधी खे आलमी सतह ते हिकु अहम ॿोली तौरु तस्लीम कयो वियो आहे ऐं हाणे सार्फ़ीन पंहिंजी मादिरी ॿोलीअ में सिंधी रीत माना सिंधी माण्हू सिंधी AI सां ॻाल्हाए सघनि था। अहिड़े नमूने माइक्रोसॉफ्ट जो किरदारु आहे। माइक्रोसॉफ्ट पंहिंजे शुरूआती 102 ॿोलियुनि जी फ़हरिस्त में सिंधीअ खे शामिल कयो आहे। इन जो सबूत माइक्रोसॉफ्ट ऑफिस लैंग्वेज जेको एसेसरी पैक आहे उन में सिंधी ॿोलीअ लाइ डिस्प्ले मदद ऐं प्रूफ टूल्स मौजूदु आहिनि। हीउ क़दम सिंधीअ खे आलमी सॉफ्टवेयर माहौल में रस्मी तौर ते पंहिंजी जॻह ॾिए थो। गूगल जो किरदारु आहे। गूगल ट्रांसलेट में सिंधी ॿोली शुरूआती 102 ॿोलियुनि में शामिल आहे। गूगल ट्रांसलेट हाणे 100+ ॿोलियुनि में तर्जुमो करे थो ऐं सिंधी उन्हनि में मौजूदु आहे। माना हीअ आलमी सतह ते सिंधी ॿोली जी सुञाणप ऐं इस्तेमाल लाइ हिकु वॾो क़दम आहे। सिंधी ॿोलीअ खे आलमी डिजिटल ॿोलियुनि जी फ़हरिस्त में शामिल थियण सां न रुॻो सिंधी ॻाल्हाईंदड़ लाइ सहूलियत वधी आहे, पर इन सां गॾु सिंधी ॿोली जी सुञाणप, तहफ़ुज़ ऐं तरक़ीअ लाइ नवां दरवाज़ा खुली विया आहिनि। हाणे सिंधी ॻाल्हाईंदड़ पंहिंजी ॿोलीअ में AI सॉफ्टवेयर ऐं तर्जुमे जा औज़ार इस्तेमालु करे सघनि था, जंहिंसां तइलीम, मीडिया ऐं दुनिया अंदरि रोज़गार जा मौक़ा वधंदा। हीउ क़दम सिंधी ॿोलीअ खे आलमी ॿोलियुनि जे बिरादरी में बराबरि हैसियत ॾिए थो, जेका अॻु में घणे वक़्त ताईं नज़रअंदाज़ थींदी रही। सिंधी ॿोली जो चैट जीपीटी, माइक्रोसॉफ्ट ऐं गूगल जे शुरूआती ॿोलियुनि में शामिल थियणु हिकु तारीख़ी संग मेल आहे। हीउ न रुॻो सिंधी ॻाल्हाईंदड़नि लाइ फ़ख़्र जो लम्हो आहे, पर सिंधी ॿोलीअ जी आलमी सतह ते सुञाणप ऐं बका लाइ अहम क़दम आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।